पूरे उत्तर प्रदेश में निकाय चुनावन जी लहर आहे ऐं हिन ई कड़ी में मथुरा वृंदावन नगर निगम जा जेका चुनाव 4 मई जो थिया हुन में सिंधी समाज जे सभिनी मेंबरनि वधिक का वधिक संख्या में मतदान करे पंहिंजो नालो रोशन कयो आहे। जी हाँ, पूरी स्टोरी मां ॿुधाईंदुसि तव्हांखे। तव्हां जुड़ियल रहियो मूं सां गॾु, ठहियल रहियो मूं सां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज। उत्तर प्रदेश जा निकाय जेका चुनाव हलन पिया, इन जे प्रथम चरण में मथुरा में 4 मई जो नगर निगम जा जेका चुनाव थिया आहिनि उनमें सिंधी समाज सुठी तरीक़े सां मतदान कयो आहे। सिंधी चैनल सिंधी नॉलेज जी तरफ़ खां कल खां ही अपील सभिनी सिंधी व्हाट्सएप ग्रुपनि में ॾिनी वई हुई कि सभी सिंधी परिवार जा सदस्य जंहिंजा वोट ठहियल आहिनि हू मतदान ज़रूर करनि ऐं पंहिंजी जिम्मेदारी खे निभाइनि। ऐं हिन अपील जो हेतिरो असर थियो कि सिंधी समाज जे सभिनी महिलाउनि ऐं पुरुषनि भाउरनि भेनरुनि वधिक का वधिक संख्या में हिक ॿिए जो उत्साह वधायो ऐं खुद भी मतदान कयो ऐं हुननि मतदान करण खां पोइ पंहिंजा फोटो मूंखे मोकिलिया ऐं हूअ फोटो अॼु तव्हां ॾिसो पिया सिंधी चैनल सिंधी नॉलेज ते। ऐं हिननि सभिनी खे मां हृदय सां आभार व्यक्त थो करां कि हिननि पंहिंजी जिम्मेदारी निभाई है एक सच्चे नागरिक जे रूप में। ऐं हुते ही सिंधी नॉलेज चैनल जे पारां जेकी अपील कई वई हुन खे भी हिननि निभायो है। उत्तर प्रदेश में निकाय चुनाव जो प्रथम चरण पूरे यूपी में हले पियो। अॼु मथुरा शहर में भी निकाय चुनाव हो रहा है। पूरे मथुरा शहर की तरफा अॼु जेको सिंधी समाज हिन में 100% भाग वठी करे पंहिंजे मत जो प्रयोग कयो आहे। असांखे हिन ॻाल्हि जी ॾाढी सिंधी समाज खे ख़ुशी आहे ऐं आउं अॻियां बि चाहींदुसि त पंहिंजे मत जो प्रयोग करणु ॾाढो लाज़मी आहे। ही असांजो कर्तव्य आहे। त मां सभिनी सिंधियुनि खे मथुरा वासियुनि खे धन्यवाद ॾियां थो त अॼु पंहिंजे मत जो प्रयोग करे तव्हां जेको नगर निगम जो मेयर ठाहींदा या पार्षद ठाहींदा उन लाइ तव्हांखे पुनः धन्यवाद। जय झूलेलाल। स्वयं के राष्ट्रीय धारा सां गॾु जोड़न वारो सिंधी समाज सदैव जेका भी चुनाव भारत में थिंदा आहिनि, चाहे लोकसभा जा चुनाव हुजनि, चाहे पोइ विधानसभा जा चुनाव हुजनि या पोइ स्थानीय जेका निकाय चुनाव हूंदा आहिनि, सभिनी में हू वधिक जी वधिक संख्या में मतदान कंदा आहिनि ऐं हिन प्रकार सां हूअ देश जा सच्चा नागरिक ठहिण जो पूरो सबूत ॾींदा आहिनि। हू ॿी ॻाल्हि आहे कि चुनाव लड़ण लाइ उन्हनि के टिकट कान मिलनी है या वो चुनाव कान लड़ी पाईंदा आहिनि। अहिड़ी घणी जगह आहिनि जिते सिंधी पार्षद आहिनि या सिंधी मेंबर्स आहिनि, लेकिन पोइ भी अगर भारत जी हिस्सेदारी ॾिसिजे तो पूरे भारतवर्ष में सिंधी समुदाय जी जनप्रतिनिधियुनि जे रूप में घणी मामूली सी संख्या है। त पांखे वधिक जे वधिक संख्या में मतदान त कंदा आहियूं, हुन सां गॾु गॾु हीअ भी ज़रूरी आहे कि पाण पंहिंजे देश में अलग अलग जेका चुनाव रहंदा आहिनि उन्हनि में हिस्सेदारी भी वठूं ऐं पार्टियुनि खां टिकट वठी करे चुनाव लड़ूं। सिंधी चैनल सिंधी नॉलेज ते अहिड़ी जेकी भी सुठी सुठी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि या सामाजिक जेका मुद्दा हूंदा आहिनि हुननि विषयनि ते भी असीं ॻाल्हि कंदा रहंदा आहियूं। जेका अलग अलग शहरनि में सामाजिक कार्यक्रम थींदा आहिनि, सिंधी समाज जा जेका कार्यक्रम थींदा आहिनि उन्हनि खे भी असीं समय समय ते ॾेखारींदा रहंदा आहियूं। तव्हांजे शहर में भी अगर कोई सिंधी आयोजन तो थिए, सिंधी कार्यक्रम तो थिए, सिंधी ॿोली जे वाधारे लाइ कोई भी अहिड़ी ॻाल्हि थी थिए त तव्हां मूंखे मोकिलियो ऐं मुंहिंजे चैनल ते हुन सभिनी सिंधियुनि ख़बरुनि खे स्थान मिलेनो, चाहे उहे कहिड़े शहर जी भी हुजनि। बस ज़रूरत आहे कि पाण सिंधियत लाइ ॻाल्हायूं, सिंधियत लाइ अॻियां वधूं। त ही जेका नगर निगम जा चुनाव मथुरा में थिया हिन जी सभिनी उत्साह सां गॾु भागीदारी कई ऐं हर कंहिं पंहिंजे मतदान खां पोइ फोटो मोकिलियो त जेका सभु तव्हां पूरे उत्साह सां गॾु ॾिसो पिया कि कहिड़ी दिलचस्पी आहे, कहिड़ो उत्साह आहे। त सभिनी खे सिंधी नॉलेज चैनल जी तरफ़ खां घणी घणी वाधायूं कि उन्हनि एतिरो सुहिणो कमु कयो आहे ऐं देश जी हिस्सेदारी में पंहिंजी हिन रूप में भागीदारी कई आहे। त अॻियां खां भी पाण अहिड़े कार्यक्रम में हिस्सेदारी वठंदा रहियूं, पंहिंजी सिंधियत के जिते कायम रखूं उते ही देश जे राष्ट्र जे प्रति भी पंहिंजे कर्तव्य के पंहिंजे धर्म के निभाईंदा रहियूं। त अहिड़ी सुहिणी सुठी सुठी
न्यूज़ ॾिसण लाइ तव्हां जुड़ियल रहियो मूंसां गॾु। चैनल सां गॾु अगरि तव्हां पहिरीं बार जुड़िया आहियो त चैनल खे सब्सक्राइब ज़रूर करिजो। सिंधियत खे वधाइण लाइ हिन वीडियो खे ई न बल्कि हिन चैनल जे लिंक खे बि वधीक जे वधीक पंहिंजे सिंधी परिवारनि ताणी शेयर करिजो। लाइक ऐं कमेंट करे उत्साह वधाइजो ताकि अहिड़ी सुठी सिंधी समाज सां जुड़ियल ॿी बि ख़बरूं तव्हांखे ॾेखारींदो रहियां। त जुड़ियल रहियो मूंसां गॾु, ठहियल रहियो मूंसां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज।